अवल अल्लाह वली मालालम जो धणी अवल अल्लाह वली मालालम जो धणी कादर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे हाय हाय सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में भलेकार हुजे दुआ हुजे साल जितो हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे कल्ह संसर हुजे सो कल्ह मिड़ियो सिंधी कॾहिं कॾहिं चवंदा हुजूं आवाज़ सां ही करे विया हुजूं जो जनानी खे पोइ गुज़िरियल हफ़्ते हे दिलो छा भॻो हुजे छा घर में ॻाल्हि कई हुजे असां वटि हींअर थोरी गर्मी वधी वई हुजे त पोइ असांजे सिंध में माना कावड़ नक ते चढ़ी पई हुजे हर को ॿियो माना जहिड़ो पोइ वॾो हुजे नंढो हुजे जेको हुजे कावड़ में चढ़ो पियो हुजे सो इन जे करे पोइ घणेई चवंदा हिते हुजी पर चाहे हे पर आख़िर रुसी वञे माण्हू त पोइ रुसण परचण त इहो ज़िंदगी जो हिसो हुजे न सो हाणे वरी कमु उहो हुजे त पाण वञी परचाए मतां रुठो ई न रहिजी वञे सो आउं पाण परचाइण जी कल्ह मूं वॾी कोशिशि कई पर अॼु बि वरी उहो साॻियो हाल हुजे मूं चयो आहे हाणे भला को जनानी सां माण्हू ॻाल्हाए बि न घर में को हिदायत बि न कंदो हुजे छा जनानी खे सफ़ा पोइ भला जे माण्हू अहिड़ो ई कुकुड़ थियो त घर में वेठो हुजां दुनिया में घुमूं फिरूं ॾिसूं वासूं हालतूं हे हो सभु पर ज़िंदगी में उहे सभु शयूं ॾिसण जे बावजूद बि माण्हू जे अगरि ॾुखो लॻो पियो हुजे त पोइ छा थिए पर ज़िंदगी जो असां बि हाणे सोचे छॾियो हुजे त हिकिड़ा माण्हू ज़िंदगी खे ॾुखियो करण जे चकर में हुजनि हिकिड़ा ज़िंदगी खे बहितर करण जे चकर में हुजनि पोइ इहे ॿई ॻाल्हियूं हलणियूं हुजनि इहे हलंदियूं हुजनि पर असां बि हिमत न हारूं इहे ॾुखी सुखी खे पाण कुल्हे त हीअं वराए रखे करे खणी हलूं सो चवंदा हुजनि त सोखीअ भाए सबको हा भाउ सोखीअ भाए सबको ओखीअ तूं ई तूं सो मौला मथां मूं ॿुड़ो मलाह जे ॿाझ जो सो असां बि वरी इन ते हलंदा हुजूं त बाबा ततीअ थधीअ हलणो हुजे ओखीअ सोखीअ हलणो हुजे ज़िंदगी खे ईअं जेको हुजे न रोके न बीहणो हुजे ॾुख सुख ज़िंदगी सो इहो हींअर बि सॼी सिंध में इहा ॻाल्हि हलंदी हुजे त बा किथे जहिड़ा जेके थिया हुजनि 40 साल खां जहिड़ा असां वटि घणे माने ज़िंदगी जी हुजे 50 साल 55 साल 60 साल 40 साल जहिड़ो 40 साल जहिड़ा पोइ उन्हनि ॻोठनि में कड़ो सुकून हुजे उन इलाइक़नि में कड़ो सुकून हुजे उन्हनि न्याणियुनि कहिड़ो सुकून करो हुजे उन्हनि ॿचड़नि कहिड़ी तालीम पढ़ाई हुजे उन्हनि वॾड़नि कहिड़ी ज़िंदगी गुज़ारी हुजे बसि इन में हुजे त अलाए छा थींदो हुजे सुभाणे अलाए छा अॼु असांखे करिणो हुजे सुभाणे हाणे माण्हू त वञी अबा रोज़ चंड ते वञण जी तयारी कंदा हुजनि असां त रुॻो अञा हिन में पिया हुजूं सो हाणे त ॾिसो त दुनिया जी वॾी लेवल ते बि माण्हू अमुन जी ॻाल्हि कनि जिन वटि सभु कुझु हुजे पैसो बि हुजे खाइण बि हुजे ऐं उथण वेहण जी ख़बर बि हुजे साइनसी कम बि कंदा हुजनि सभु शयूं ठाहे बि वठंदा हुजनि पर चंद अमुन हुजे सो भा अमुन वॾी ॻाल्हि हुजे अमुन जो भाईचारो हीअ जेका असांजी धरती हुजे जेको मुल्क हुजे हिते अमुन हुजणु खपंदो हुजे त हिक ॿिए सां भाईचारो हुजणु खपंदो हुजे हिक ॿिए खे सम्झण जी ज़रूरत हुजे तॾहिं वञी थींदो हुजे सो असीं चवंदा हुजूं त इहे 40 साल वारियूं धुरियूं जेके पाण सां हिक ॿिए सां इहे विड़ियूं सिड़ियूं हुजनि सो इहे खीर खंड थी हिकिड़ो अमुन जो पैगाम ॾींदा हुजनि ॿी ॻाल्हि वरी त असां वटि हिते रोज़ ॾिसो त न्याणी पाण खे पई मारे हे मसइलो हो मसइलो हाणे पढ़िया लिखिया माण्हू बि जो पंहिंजे ज़िंदगी मां बेज़ार हुजनि हली न सघनि माना इहे ॾुखियायूं हुजनि एतिरियूं इन्हनि ॾुखियाईनि मां जान ईअं छॾाइणी हुजे त माण्हू पंहिंजे रस्ते हले घणो कंहिंसां ॻाल्हि मुहाड़ कचहरियूं हे हो चवंदा हुजनि अबा पा किथे ॻाल्हि थिए पोइ ॻाल्हि मां ॻाल्होड़ा थींदा हुजनि पोइ अव्हां ज़िंदगीअ में तंग थी पवंदा हुजो सो ॻाल्हियुनि ऐं ॻाल्होड़नि मां माण्हू अॻिते निकिरी पंहिंजे कम खे वठंदो हुजे ज़िंदगीअ खे बहितर जे करिणो हुजे त इन जे लाइ
सो अॼु खोड़ सारी कचहरी थींदी हुजे, गर्मियूं बि वधी वियूं हुजनि, गर्मीअ खां पंहिंजो बचाव कंदा हुजो। अनाज खण जी मुंद जेका हुजे उहा त हलंदी सलंदी हुजे, पर हाणे वरी ॾिसो त अंब जी मुंद अचे त अंब पचनि, पोइ ॿियूं शयूं, पोइ खजी, पोइ इहो सभु कुझु रंग जेके बि हुजनि इहे सभु थींदा हुजनि। ऐं अमाल वंद माण्हू हाणे त वरी इहो जेको हाणे ईद ईंदी हुजे इन जे करे जानवर तयारु कंदा हुजनि, उहे चवंदा हुजनि त अॻियां अघ भरा थींदा हुजूं, अमन हुजे, वापारु कयूं, वणिज वापारु वधंदो हुजे। सो वणिज वापारु वॾी ॻाल्हि हुजे। अमुन खां पोइ वणिज वापारु माण्हू कंदो हुजे त पोइ न हिन में न हुन में सॼो ॾींहुं पंहिंजे कम में, सो पंहिंजा कम जेके हुजनि उनखे बहितर कंदा हुजो। उहो अॼु कचहरीअ मां तव्हां फ़ोन कॉल ते बि ज़रूरु थिए इहो नंबर टीवीअ ते हलंदो हुजे। उन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, तव्हां उनखे सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो ऐं उनखे बि शेयर करे छॾींदा हुजो। उन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे, तव्हां उनखे फॉलो कंदा हुजो। उते जेके नंढियूं नंढियूं शयूं रखियलूं हुजनि तव्हां उन्हनि खे शेयर कंदा हुजो, लिखंदा हुजो। तव्हां मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते जेको पेज हुजे उनखे बि ॾाढो लाइक कंदा हुजो, यूट्यूब ते बि प्रोग्रामनि खे ॾिसंदा हुजो, लाइक कंदा हुजो। इहे अव्हां जा वॾा वड़ हुजनि। मेहरान टीवीअ ते इहो नंबर हले, उते तव्हां फ़ोन कॉल करे शामिलु थींदा हुजो। इहे अव्हां जा वॾा वड़ हुजनि। मेहरान टीवी तव्हांजी पंहिंजो हिकिड़ो टीवी चैनल हुजे, मोहबतुनि वारी ॻाल्हि हुजे, भिटाई साईं जूं 7 सूरमियूं हुजनि, छा सचल सामी तव्हांखे नज़र अचे, पंहिंजनि जी ॻाल्हि, हर वक़्तु तालीम जी ॻाल्हि। मूंखां टीवी वारनि ॿियनि पुछो अदारा मण तूं ॻोठ सॾे हाणे ते अचे टीवी ते वेठो हुजी कमु करी, पोइ तो छा सिखो हुजे? मूं चयो भाउ सिखो इहो हुजे, न कंहिंजे ॿिनि में न 3 में, पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे हिसाब सां, बाक़ी जनानी हुजे इहा खिड़पिट करे हिन जो ख़ैरु हुजे, घर जा भाती हुजे न ख़ैरु हुजे, पर ॿाहिरि सां खिड़पिट करण जो भाउ मूं चयो भाउ मुंहिंजो कहिड़ो कमु हुजे, हाय हाय सुख विहाए ज़िंदगी असुल इहा हुजे। ॿियो मूं चयो भाउ ॻोठ खां निकिरी मूं चयो अॻिते वञूं त के वॾा सहुर वारा माण्हू वेठा हुजनि, उन्हनि सां माण्हू थिए वेहे सिखे ॻाल्हाए। पर पोइ ॾिठुमि त सामीअ जे पुड़ खे त ॻाल्हि मिड़े जड़ी तड़ी हुजे, छो त असां वटि हाणे उहा के ॻाल्हि न रही हुजे जेके साइंसी ॻाल्हियूं ॿियूं। असांखे अञा बि तालीम जी ॻाल्हि करणु खपंदी हुजे, वरी वरी करणी खपंदी हुजे। बालक स्कूल वेंदा न हुजनि, जेके वेंदा हुजनि घणा कापी कंदा हुजनि, उस्ताद बि उन्हनि खे कापी कराईंदा हुजनि। पोइ हाणे उहे जेके अहिड़ो पढ़ी ईंदा हुजनि उहे मूंखे वरी कहिड़ो सम्झाईंदा हुजनि। मूं चयो उहे पाण ॾुखिया थी पिया हुजनि। हाणे इहो मूं चयो या मूंखे ॻाल्हि देरि सां सम्झ में आई हुजे, न तव्हां ॻोठु कॾो को हिननि खे चवां भाउ पहिरियां पढ़ाई सुबुह जो ढिंग ढिंग स्कूल वञो स्कूल वञो स्कूल वञो, इहो कमु कंदो हुजां। भई इहा असांखे सदाईं वॾड़नि चयो भाउ उथी रामला हल वाड़ीअ ते गुॾ कंदो हुजी, हे कंदो हुजी, हो कंदो हुजी, ईअं वक़्तु वियो हलियो। अबा वक़्तु हथ मां वञी हलियो, पोइ माण्हू रुॻो पाण खे ॼारण में पूरो हुजे, 2 वेला खाइण में पूरो हुजे। छो कमल तेल चढ़ी वञे, असां 2 वेला न खाई सघूं, जे वरी लहे त भाड़ा महांगा, सभु शयूं महांगियूं, पोइ असां कहिड़ियूं लारियूं हलंदियूं हुजनि जो असांखे तेल जो एॾो फ़ाइदो पए। पर जिन खे पवंदो हुजे उन्हनि खे भली पवंदो हुजे। छो हाणे इहो तेल लहंदा हुजनि चढ़ंदा हुजनि, पर असांखे पंहिंजे ज़िंदगीअ ॾांहुं रवां दवां हुअणु ज़रूरु खपंदो हुजे। हाणे अव्हांखे वठी हलंदो हुजां हिकिड़ी सुहिणी अहिड़ी वाईअ ॾांहुं, इहा वाईअ मां ॾिसंदा हुजो, उनखां पोइ फ़ोन कॉल ते बि कचहरी करूं, पोइ वरी हाल अहिवाल बि थींदो हुजे, जो हाल पेस पिरिया नाल, वाई ॾिसंदा हुजो। ओ मोहब्बत लॾे वई मुल्क मां, मोहब्बत लॾे वई मुल्क मां, भलोड़ में मोहब्बत लॾे वई मुल्क मां। अब मोहब्बत जॾहिं मुल्क मां लॾे वेंदी हुजे
पोइ इहे जहिड़ा फसाद शुरू थी वेंदा हुजनि। पर इहे जेके फॾा फसाद थींदा इन करे पोइ इहा जेका मोहबत हुजे उहा बि लॾे वेंदी हुजे। सो मोहबत खे क़ाइमु कंदा हुजो, ॻोठ पंहिंजा आबाद कंदा हुजो, ऐं वण पोखींदा हुजो, उते जेको हुजे फसल अहिड़ा पोखींदा हुजो जंहिंसां अव्हांखे ख़ुशी थींदी हुजे, वापारु कंदा हुजो। पर इहो न हुजे जे हिन घर में जीअं जनानी मूंसां करे त पोइ सॼो ॾींहुं इन में रांदियूं खेॾंदा हुजो, नसे पते मां हथु कढंदा हुजो। हींअर नसे पते पोयां बि ईअं लठ खणी भाऊ इहे पुलिस वारा लॻा हुजनि, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। मूं चवंदा ईअं ईअं हमेशह ईअं ॾिसंदो हुजांव, ईअं ॾिसंदो हुजांव अव्हांजा बि बचड़ा आबाद हुजनि, ॿियनि जे बचड़नि जो ख़्यालु कंदा हुजो। इहो बा ज़हर खपाए असां अमीर थियूं, इन जो कहिड़ो फ़ाइदो असांखे बा, जो ॿिए जो बचो इहो ज़हर में वञे हलो ऐं असां पंहिंजूं महल माड़ियूं ठाहींदा हुजूं। मूं त बाबा हिन ॻाल्हि खे छॾींदा हुजो, ॿियनि जो ख़ैरु त सभ जो ख़ैरु, अव्हां पंहिंजो कमु ज़ारी सारी रखंदा हुजो तॾहिं वञी कमु थींदो हुजे। सो अव्हां बि फसल हारी नारी जेके बि मज़दूर हुजो, माना पंहिंजी ॻाल्हि असुल वाह वाह हुजे। मज़दूरी अव्हां करो, अव्हांजा बालक पढ़ंदा हुजनि, हुनर अव्हां करो, अव्हांजा बालक पढ़ंदा हुजनि, अव्हां हुन ते ख़ुशी महसूसु कंदा हुजो। हिकिड़ो वेलो खाओ, हिकिड़ो न खाओ, पर बालकनि खे उन्हनि जी फीस पर स्कूल वेंदा हुजो। उस्तादनि जे मथां ईअं सफ़ा सम्झो त सूबेदार वांगुरु थी बीह रहंदा हुजो। ॿियो हल हल साईं असांजे बालक जो हाल अहिवाल ॾींदा हुजो। जॾहिं बालक अव्हांखे घर में अचे सबक़ु पढ़ी न ॿुधाईंदो हुजे, हाल अहिवाल न ॾींदा हुजे, सम्झो त अव्हां मुतमैन न हुजो, उन स्कूल जा पिया चकर कटींदा हुजो। पर जॾहिं बालक अचे अव्हांखे चए न त बाबा हे सबक़ु मुंहिंजो ॿुधंदो हुजे, असांखे साईं हे कमु ॾेई छॾियो हुजे, हे पोइ सम्झंदा हुजो, उमेद रखंदा हुजो। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो, वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां भा? जावेद अली नवाबशाह खां। जावेद कहिड़े शहर खां, ज़िलो कहिड़ो हुजे भा? ज़िलो शहीद बेनज़ीराबाद तालुका नवाबशाह। वाह वाह वाह, ॿियो ख़ैरु हुजे, ठीकु हुजी, चङो भलो हुजी, तबियतूं बहार हुजनि। बाक़ाइदा बाक़ाइदा रिता ॿुधायो कीअं? अब आयो घर जो पंहिंजो हाल वाल मूं सॼो तोखे ॿुधायो हुजे। जी जी। तो बाक़ी अव्हां मुंदि मौसम ॾिसो, गर्मी अची वई हुजे, हाल वाल इहो कंदा हुजूं त फसल हाणे पचंदा बि हुजनि, हिकिड़ो फसल लहंदो बि हुजे, पंहिंजे ज़िंदगीअ खे बहितर कंदा हुजो, झेड़नि झटनि मां जान छॾाईंदो हुजो। इहो अॼो को मुंहिंजो हाल अहिवाल हुजे। माशाअल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो प्रोग्राम तव्हांजो ज़बरदस्त आहे, ॾिसो पिया। साईं वाह 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 वाह, सभिनी खे सलाम। ऐं मूंखे ख़ुशी थी हुजे अव्हां फोन कॉल कई हुजे, वॾी महिरबानी हुजे, लख कुर्ब। ईअं ॾिसंदो हुजे मां ॻाल्हि खे वाह वाह करे छॾियां, पर असुल पंहिंजी ॻाल्हि खे वाह वाह करे छॾियां, पंहिंजी तालीम, बचनि जी तालीम, इनखे वाह वाह कंदा हुजो। रांदियूं असुल में हींअर ॾिसो हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, पर क्रिकेट हलंदी हुजे। हिकिड़ा माण्हू जेके हुजनि उहे रांदि ॾिसी दिलि विंदराईंदा हुजनि, उहे शौक़ु कंदा हुजनि। बालक अहिड़ी गर्मीअ में बि या सोंटी खयों बीठा हुजनि, इहो सम्झो ॿियुनि शयुनि खां बचाव हुजे, पंहिंजे सिहत जो ख़्यालु कंदा हुजनि, रांदि रूंद कंदा हुजनि, कमुकार बि कंदा हुजनि। ईअं न हुजे त वालदेन जो हथु न वंडराईंदा हुजनि। पर अॼु आचर जो ॾींहुं हुजे त जेके मोकल ते हुजनि उहे पंहिंजे ॿारनि सां गॾु वेही हाल वाल बि ज़रूरु वंडींदा हुजनि, दुनियादारी बि कंदा हुजो, पर बालकनि खे टाइम ॾींदा हुजो, उन्हनि जी तालीम जो ख़्यालु, उन्हनि जी रांदि जो ख़्यालु, उन्हनि खे थोरो घणो घुमाइणु खपंदो हुजे, उन्हनि सां दोस्ती हुअणु बि ज़रूरी हुजे बालकनि सां। ऐं उन अमड़ खे बि सलाम हुजे जेका बालकनि लाइ सुबुह सांझीअ जेका हुजे न ख़्यालु कंदी हुजे, हुननि जे कपिड़े लटे जो, हुननि जे तालीम जो, हुननि जे नेरनि जो, हुननि जे मानीअ जो। बाक़ी बालक इहे मोबाइल जे जेके चकर में हुजनि, हल जड़ी जंग फतह कई हुजे हुननि मोबाइल खां सवाइ, हिकिड़ा उहे बालक भला हुजनि जे को स्कूल जो कमु हुजे त मोबाइल वालदेन खां वठंदा हुजनि त बाबा ॾींदो हुजे, थोरो हीउ कमु हुजे मां करे वठंदो हुजां। पर हिकिड़ा त वरी मूं जहिड़ा हुजनि उहे बि चवंदा छा छो करे कार्टून ॾिसंदो हुजां, इहो ट्रिक ट्रोक ॾिसंदो हुजां। बाबा हाली पढ़ाई जी उमिरि हुजे, पढ़ंदा हुजो, रांदि जो वक़्तु हुजे वरी पोइ रांदि खेॾंदा हुजो, वरी जे कलाकु हुजे अव्हांखे त अव्हां उहे कंदा हुजो, थोरो घणो तफ़रीह ज़रूरी हुजे। पर रुॻो मोबाइल ऐं पढ़ाईअ खे छॾिजो, इहा ॻाल्हि मज़ो न कंदी हुजे। इन करे ॻाल्हि मज़ो न करे त पोइ वरी ॻाल्हि खे मज़ो बि न खणी हले, पोइ माण्हू ॾुखियो थी पए। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो
अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम हुजे मौला अली मदद अबा अंसार छाल हुजे खुश चाक चङो भलो हुजी। खैर लॻो पियो आहे वीआईपी तुंहिंजो शो हले पियो ॾिसण था सभु खां वॾी सुफ़ियाना कलाम मलनि पिया ॾाढो मज़ो थो अचे मिठा। वाह वाह मिठा तूं मज़ो कयो वेठो हुजी न गुलशन हदीद में। हा एलसीडी लॻाई हुजे माशाअल्लाह 40 इंच माण्हू ॾिसनि था कस्टमर अचनि था माशाअल्लाह चवनि था मेरा टीवी हले पियो मिठा। बसि मेहरान टीवी अव्हांजे पसंदीदा चैनल हुजे सिंध जी सुञाण हुजे ऐं सिर्फ़ु मेहरान हुजे। आबाद करे तव्हांखे बि अहिड़ा रंग था ॾेखारियो। वाह 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 ज़रूरु सभिनी खे सलाम अबा गुलशन हदीद वारनि खे सलाम प्यारनि खे सलाम हुजे लख कुर्ब हुजनि। सो सभिनी जी इहा कचहरी गुफ़्तगू शहर में मेहरान टीवीअ खे हर ॿियो माण्हू ॻोठ वाहण वस्ती ॾिसंदो हुजे। मेहरान टीवीअ में लतीफ़ साईं असांखे हमेशह सम्झाइण जे वॾनि वांगुरु हिदायत करे हिदायत न करे प्यार सां सम्झाईंदो हुजे। हल वाका करणु मुंहुं वस ॿुधणु कमु बरोच जो हेबा ॾिसंदा हुजो हींअर जंगियूं थींदियूं हुजनि न वाका थींदा हुजनि चवंदा हुजनि असांजी ॻाल्हि होसि ताईं पुॼंदी हुजे वाका थींदा हुजनि माण्हू लिखंदा हुजनि साह बि चवंदा हुजनि बेटाई साईं असांखे वरी अॻु चई छॾियो हुजे वाका करणु ससुए रूप में वाका करणु मुंहुं वस ॿुधणु कमु पर जे असांजो जंहिंखे ॻाल्हि पुॼाइणी हुजे जंहिं रस्ते असीं वञूं उहा असां ॻाल्हि कंदा हुजूं तॾहिं वञी पुछंदे आहे पर बेटाई साईं चए त कॾहिं कॾहिं हींअड़ा नथो वणी मुंहुं आहे कॾहिं कॾहिं हींअड़ा नथो वणी मुंहुं जे तो सजण सारिया से वस न आहिनि मुंहुं जॾहिं कॾहिं तूं थोण ॾिठा आरा करी। लतीफ़ साईं चए त जिन सां रूह हुजे मिसाल असां वञूं चऊं पिया ॻोठ घुमंदा हुजूं दिलि चवे रूह चवे आउं ॻोठ वेंदो हुजां अब ॻोठ वञूं त पोइ न रस्तो हुजे न लेट हुजे न इल्मु हुजे न उहो माण्हुनि में सुख हुजे चैन हुजे सुकून हुजे पोइ हींअर खे माण्हू कीअं सम्झाए अबाणा कख कीअं छॾींदो हुजे मारवी वांगुरु मारवड़ा कीअं विसारींदा हुजनि। सो मारवड़नि खे त माण्हू ज़ात करे पोइ वरी जे ॻाल्हि न वणे त पोइ वरी भिटाए साईं जो माण्हू बेत पढ़ंदो हुजे। सो इहे ॻोठनि में त इहे मोहबतूं निम जी छांव पोइ इहे खट पोइ हिते विहाणा रिलियूं विछायूं पयूं हुजनि अॻे जो आदर भाउ महिमान जो आहे भाउ इहो थींदो हुजे त ॻाल्हि वणंदी हुजे। सो हिन ॻाल्हि खे वणंदे बि खोड़ सारी कचहरी करे पर हाणे तव्हांखे वरी वठी हलंदो जा हिकिड़ो अहिड़ो आवाज़ु हुजे ढोल फ़क़ीर जो वञी थींदा हुजनि ख़ैर ढोल फ़क़ीर चए त भाउ खाइजे त खाराइजे न त असलऊं न खाइजे लाइजे त निभाइजे न त असलऊं न लाइजे हा न लखो विञाइजे लछण न विञाइजे। सो हाणे इहा सॼी ॻाल्हि ढोल फ़क़ीर करे मथां वरी कलाम ॿुधाईंदो हुजे इहो ॾिसंदा हुजो हुन खां पोइ वापसि अचां त अञा खोड़ सारी कचहरी कंदा हुजूं अव्हां सां। निमाणीअ सानी ओ मोहबैन मुंहुं मटिजे ओ मोहबैन मुंहुं मटिजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम हुजे अदा साईं केरु कहिड़े शहर खां भाउ? मीरपुर खां अब्दुल सलाम मरी पियो ॻाल्हायां साईं। भली करे आयो जी अदा मरी साहब ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं बहार हुजनि। सभु ख़ैर लॻो पियो महांगाई दिल वञी छॾी आहे। महांगाई चल वञी छॾी हुजे ईमानदारी सां इहा ॻाल्हि आहे। छो इहो डुग डुगी हुजे फसल त रुगो डीज़ल में ॾोकड़ पूरा हुजनि छा? हा पर हाणे को जानलो को कलामड़ो को ठाऊ को ममता लाचारी जो ॿुधायो त दिलि का ख़ुशि थिए। आओ आओ दिलि असां हिन लाइ सुबुह जो उथी अचे वियूं था त तव्हांजी दिलि ख़ुशि थींदी हुजे।
तव्हांखे ॾिसंदा आहियूं तव्हां वॾी तई दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि जो महिराणे टीवी ॾिसी वरी असांजे इन कचहरीअ खे ॻाल्हि खे ॿुधी वरी फोन कॉल कंदा हुजो त मूंखे बि ख़ुशी थींदी हुजे। बसि चैनल लॻाईंदा आहियूं तव्हां वारी चैनल लॻाईंदा आहियूं महिराणे टीवी खोलींदा आहियूं त वाह वाह, माना महिराणे टीवी जा रंग वणंदा हुजनि अव्हांखे न? बसि तव्हांजा रंग महिराणे टीवी जा ऐं तव्हांजा रंग। हाय हाय, वाह वाह, ख़ुशि हुजो मरी साहिबु, सभिनी खे सलाम, लख कुर्ब। जनाबा वेठे जिनी वटि भेटाई साईं चए, वेठे जिनी वटि ॾुखंदो दूर थिए, जी अधे ॻाल्हि कई हुजे त असां महिराणे टीवी ॾिसंदा हुजूं, महिराणे टीवी अव्हां लाइ ईअं हुजे वरी जीअं भेटाई जो बेत हुजे, वेठे जिनी वटि ॾुखंदो दूर थिए, तूं तन तनी सी कट ओॾा ॾे पखड़ा। बाबा जिते रूह रिझंदो हुजे उते माण्हू वेही रहंदो हुजे, पोइ रूह रिझाईंदा हुजो हुनरनि में, तालीम में, कचहरी पर सुठी गुफ़्तगू। हलो हलो, अदा ॿीहर अधो फोन ज़रूरु कंदो हुजे, सुबा हाल वाल उते वेहंदा हुजो, ओलींदा हुजो। पर हाणे जीअं मां सियूर खे मूं चयो भाउ जनानी खे सम्झाईंदा, दिलो बि मुंहिंजे घर जो भॻो हुजे, ॻाल्हाए बि मूंखे वई हुजे। हाणे जे परचाइण में सुबा मूं चयो त परचाइण जनानीअ सां असांजी कावड़ कहिड़ी, जनानीअ सां रोसामो कहिड़ो, पर चवंदा हुजनि अबा घर में इहो ॿ दिला ठड़कंदा ज़रूरु हुजनि, पर हीअ दिला त न ठड़किया हुजनि, हिन मां हिकिड़ो दिलो ई भॼी पियो हुजे। मूं चयोमांसि मुंहिंजो ॾोहो इहो हुजे जो मूं दिलो पाण खणो, मूं पाण भरण लाइ। हाणे इहो मासी हुर सां वञी कचहरी करे, इहा मासी हुर मुंहिंजे पाड़े में वेठी हुजे, सम्झाइण बजाए चए अब हाणे ॾोह त तुंहिंजो बि हुजे। हा हुनजो इहो चवण ई राधुली बबड़ थी वई हुजे। मूं चयो हा मासी मर्द ते हूअं ई हुजे त बा मर्द इहो। हलो हेलो भाउ, अस्सलाम वालेकुम रामू। वालेकुम सलाम मुंहिंजा भाउ, केरु कहिड़े शहर खां था? भाउ तव्हांजो भाउ गुलाम हैदर ख़ास केली नवाब शाह मां। अदा भली करे आयो जी, ख़ुशि चाक चङो भलो, तबियतूं बहार हुजनि। भाउ दुआ दुआ ख़ैर, तव्हां पुछो चाको ख़ैर लॻो पियो हुजे, किथे गुम लॻो पियो हुजे, मूंखे मिड़े उणतुण लॻी पई हुजे अव्हां जी। भाउ मां इहा ई फोनूं कयूं आहिनि, कंहिं महिल खणो कोन था, खणो था त वरी ॻाल्हायो कोन था। ईअं आवाज़ कीअं थींदो हुजे? हाणे इहो थींदो आहे इहा मयार, ईअं थियो आहे माना इहा मयार मूंॾे हुजे, मां वरी चवां अधो केरु हाज़िर हुजे। न न मां इहा ई फोनूं कयां, बिज़ी 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 बिज़ी। बसि अब गर्मी लॻी जी कयां जी। फरमाइश ॿुधाई जा। हा ज़रूरु ज़रूरु, फरमाइश अव्हां जी हलाईंदो हुजां ज़रूरु। इहो फ़कीर जी ॿोली, अलाह जी ॿोली, फ़कीर राज़ी अलाह राज़ी। हा ज़रूरु, अहिड़ी अॼु ॿोली भली हलाईंदा हुजूं जंहिंमें अव्हां राज़ी थींदा हुजो। बाबा ॿोली असां अहिड़ी भली हलाईंदा हुजूं जंहिंमें अव्हां राज़ी थींदा हुजूं। छो माण्हू वाक़ई सची ॻाल्हि हुजे त माण्हू ॿिए खे राज़ी करे, दिलियूं राज़ी कंदो हुजे, पर दिलनि सां गॾो गॾु चवंदा हुजनि न दुनियादारी करणी हुजे न, उते माण्हू खे पोइ हलणु बि खपंदो हुजे, वरी कहिड़े आधार कीअं हलणु खपंदो इहा बि ज़रूरी हुजे। पर ॻाल्हि रही इहा हुजे त अॼुकल्ह महांगाई करे वरी माण्हू जेके हुजनि असां वटि उहे शहरनि ॾे त घणो रुख करे आया हुजनि, पंहिंजे ॿारहाड़ीअ में ॻोल्हींदा ई न हुजनि त असां वटि कहिड़ियूं शयूं हुजनि, कीअं कबो हुजे। शहर में महांगा घर वठंदा हुजनि, ॻोठ में ॿारहाड़ी में पंहिंजे घरनि खे न आबाद कंदा हुजनि, 50 साल खां वेठा हुजनि, 100 साल खां वेठा हुजनि, उहे झोगड़ियूं अॾियो वेठा हुजनि, मींहं में ॾुखिया, ॿोॾ में ॾुखिया, बरसाति में ॾुखिया, हालतुनि में ॾुखिया हुजनि। अबा ॻोठ खे माडल माडल ॻोठ ठाहींदा हुजो, माडल विलेज जंहिंखे अंग्रेजीअ में चवनि, कोई हीअं लिखे माण्हू दुनिया में किथे वेही चवंदा हुजनि अदा माडल वलेज, त तव्हांजा ॻोठ ईंदा हुजनि, हल वण लॻा पिया हुजनि, हेठां बेंचूं लॻियूं पियूं हुजनि, पोइ भली माल ॿधो पियो हुजे, ख़ुशहाली नज़र अचे, वण टिण, बालक पढ़ंदा हुजनि, वॾा खिली ईअं ख़ुशि करे ताड़ा मिलाईंदा हुजनि, अमन वारी कचहरी हुजे, के रांदियूं खेॾंदा हुजनि, के मल के पिंजरी खेॾंदा हुजनि, के कचहरी कंदा हुजनि। माना इहे सभु ॻाल्हियूं ॻोठ में थी सघनि। ऐं असांजूं भेनरूं हुनर कंदियूं हुजनि, हुनर खे वरी अव्हां अॻियां वधाए पुॼाईंदा हुजो, तॾहिं वञी ॻाल्हि ठहंदी हुजे। हल हिन धरतीअ जा माण्हू साईं कमाल हुजनि, ॻोठ खे आबाद कयो वेठा हुजनि, ॻोठ में हुनर कयो वेठा हुजनि, ॻोठ खे तालीम याफ़्ता कयो वेठा हुजनि, तॾहिं वञी ॻाल्हि ठहंदी हुजे। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो
हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? साईं साहब खां ॻाल्हायां। केरु अदा? भेण ॿियो छा हाल हुजे? ठीकु हुजे, चङा भला हुजो। तेरा भाउ जी शादी आहे? हे कॾहिं शादी हुजे भाउ जी? हेलो कॾहिं शादी हुजे? भाउ जी शादी। हेलो कॾहिं शादी हुजे अदा? शादी अॼु आहे, फौजिया कलाम को ॿुधाया। शादी अॼु हुजे, फौजिया जो कलाम ॿुधाईंदो। हाज़िर हाज़िर। अव्हांखे मुबारक हुजनि भाउ जे शादीअ जूं। अमड़ खे बि मुबारक हुजनि, घर वारनि भातियुनि खे, सभिनी खे मुबारक हुजे त इहे शादीअ जूं जेके ख़ुशियूं हुजनि इहे मुबारक हुजनि अव्हांखे। शादियूं सॼी सिंध में जाम लॻियूं पियूं आहिनि, पर शादियुनि में बि वरी इहा जेका फेरिंग थिए न, इन फेरिंग बि असांखे ड्रेजारे छॾियो हुजे। हाणे शादियुनि में फेरिंग थिए त कॾहिं रागी कावड़िजी वेंदा हुजनि, शादियुनि में कॾहिं फेरिंग थिए त इहे जेके मूवी भरण वारा इहे वीचारा ज़िंदगी विञाए विहंदा हुजनि। शादीअ में ख़ुशी कयो, को झुमर, को राग ॿुधो, भला को महिमाननि सां कचहरी कयो, इहे ठक ठका ठक ठक ठका ठक। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कहिड़े शहर खां अदा? यार काज़ी अहमद खां बशीर अहमद ज़रदारी। अदा बशीर अहमद, ख़ुशि चाक, चङो भलो, तबियतूं बहार? शेर अमुन त्यार अकेलो ई। अब आयो हुनजी दिलो भॼी पियो हुजे, जनानी कावड़जी वई हुजे। यार हाणे तोसां कहिड़ी लिक कंदो या भाउ माण्हूअ जी? जोड़ खां सवा कोन पियो ठही अॼु। अब घर खां सवा माण्हू कीअं ठहंदो हुजे? जनानी खां सवा घर में माण्हू अकेलो हुजे न भाउ? अधी राति हूंदी आहे त मज़ो लॻो पियो हूंदो आहे। अब जहिड़ो मूं सां करे पोइ मज़ो त अव्हांखे ईंदो हुजे न भाउ? हा ईअं त थींदो, जहिड़े खां ॿाहिरि त थींदो न। अब न न जहिड़ो न, अॼुकल्ह अमुन जी ॻाल्हि थींदी हुजे सॼी दुनिया में। हा अॼुकल्ह लॻो पियो ॿियो सभु ख़ैरु लॻो पियो आहे। काज़ी अहमद जी मुंद मौसम कीअं हुजे? फसलनि जो हाल अहिवाल ॾींदो हुजी? फसल हींअर माशाअल्लाह लहनि का कणकूं बणकूं। कणक भला कीअं सही लहंदी हुजे? एकड़ भलो लहंदो हुजे या घटि? कीअं इहो त हाल अहिवाल अॼु ॾींदो हुजे? एकड़ 50 मन लहे पियो, 50 मन। हा माना पोइ त भली ॻाल्हि हुजे, माना पोइ त कणक भली थी हुजे। हा अघु भेल भलो आहे। वाह अघु बि भलो हुजे, वज़न मणकती बि भली हुजे, पोइ त भाग भाग्यनि जा। हा असांजे हेॾा कमु भलो लॻो पियो आहे, अमन लॻो पियो आहे। बाबा अमुन हुजे भलो, ऐं हवा जो काज़ी अहमद इलाइक़ो बि भलो हुजे, वणकार वण टिण फसल भला, माना रौनकूं लॻियूं पियूं हुजनि। हा सरकार माना 3500 रुपया खणे पई, बरदानो ॾिनो अथसि। बारदानो पाण ई मिली वियो हुजे? हा पाणे गवर्नमेंट ॾिनो आहे, ऐं हारी कार्ड बि मिलिया आहिनि, पैसा कलर जा मिलिया आहिनि, यूरिया जा DAP जा। तव्हांजा त मज़ा लॻा पिया हुजे न। वरी हींअर हरनि जा पैसा माना 5-5 हज़ार ॾिना अथनि। वाह 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 वाह, माना कम खे सफ़ा खयो वेठा हुजो, सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब अव्हां जा मोहबतूं जो अव्हां हर हफ़्ते शामिल थींदा हुजो, हाल अहिवाल बि ॾींदा हुजो, कचहरी बि कंदा हुजो। लख कुर्ब हुजनि, सो अधु हाल अहिवाल ज़रूरु कंदो। अब घर में चवंदा हुजनि त जनानी त ज़रूरी हुजे, पर मर्द लाइ सुकून बि त हुजे। सो मर्द लाइ सुकून तॾहिं थींदो हुजे जॾहिं जनानी ॻाल्हि सम्झंदी बि हुजे। हलो 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 बाबा, केरु कहिड़े शहर खां बा? जी जी आशिक जरवार ॻाल्हायां पियो, जरमन खां। छा हाल हुजे अदा जरवार भाउ? ख़ुशि चाक, चङो भलो, तबियतूं बहार हुजनि? सब तैयार हुआ लगी पई है, वञी वाले प्रोग्राम में तमामु सुठो ज़बरदस्त प्रोग्राम लॻो पियो आहे। वाह वाह, ये जरवार भाउ अव्हां जूं मोहबतूं हुजनि, अव्हां प्रोग्राम खे ॾिसी करे फोन कॉल करे वरी हाल अहिवाल ॾिनो हुजे, इहे अव्हां जा लख थोरा कुर्ब। को मसलो कोन्हे, अव्हां जी महिरबानी आहे, अव्हां सां ॻाल्हायो। वाह वाह, अव्हां फोन कॉल कई, वरी असांजे जेके सथ जा साथी हुजनि उन्हनि फोन कॉल मिलाए करे हाल अहिवाल करायो हुजे, सभिनी खे सलाम ॾींदो हुजे, कुर्ब लख थोरा सभिनी खे बसि सलाम हुजे। सो सभिनी सां हाल अहिवाल इहो वरी थींदो हुजे त हाल अहिवाल थियो हुजे, माण्हू नओं ताज़ो थी वियो हुजे, नओं ताज़ो हाल अहिवाल, कचहरी ख़ूब कचहरी, पोइ वरी कलाम। असां वटि त वरी कलाम बेड़ा हुजनि, जो सच पुछो त कचहरी बि भली, पोइ कलाम बि भला, पोइ हाय सुख वियाहे। माण्हू घर में वेठो हुजे, ॾाढो टीवी त महिराण थियो हलो साईं त ढोल फ़क़ीर साईं उस्ताद मोहम्मद यूसुफ साईं, उते वरी पोइ ॾिसंदा हुजो वहीद अली, उस्ताद मोहम्मद जुमन,
साईं पोइ छा सम्झंदा जो वो सनम मारवी हुजे साईं पोइ उहे त ॾिसंदा जो मैडम हुमेरा चना हुजे पोइ सबन मिराली बि हुजे पोइ इहे सभु रंग हुजे ॿाहिरि वञो टिकटॉक ते त सॼो ॾींहुं उस्ताद मासूक जा कलाम लॻा पिया हुजनि पोइ माण्हुनि जी ॻाल्हि लॻी पई हुजे वठ सठ लॻी पई हुजे चवंदा हुजनि मां इहो उस्ताद मासूक जो नओं कलाम आयो हुजे वरी उन ते वॾो जहिड़ो हलंदो हुजे मूं चइबो जहिड़े जी कहिड़ी ॻाल्हि हुजे कलाम हुजे जहिड़ो माण्हू खे ॻाइणु ईंदो हुजे माण्हू ॻाए सरींदो हुजे हींअर अहिड़ो टेक्नोलॉजी जो दौरु लॻो पियो हुजे मशीनूं लॻियूं पियूं हुजनि जो हाल ॾे त बाबा अलाए छा ठही वञे हिकिड़ो फोटू ॾे त वरी ॿियो फोटू ठही वेंदो हुजे वरी माण्हू हिक ॿिए सां हथु न मिलाए त वरी हथु मिलाए वठनि अहिड़ा असां वटि हींअर छोकिरा तेज़ लॻा पिया हुजनि मूं चइबो तालीम में तेज़ थींदा हुजो इहो त सिखी वेंदा हुजो अब मां हथु मिलायां न अमेरिका जे इहो जेको सदर हुजे हुन सां हथु मिलाए बीठा चवनि असांजी मुलाक़ात थी वई हुजे मूं चयो वॾा टिणग हुजो न इहे खशटूं करे वेंदा हुजो ईअं ॻोठला बि माण्हू सुठो ईअं पढ़ी लिखी अॻिते वधी वञे उते पाण हथु मिलाईंदा हुजो न हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े सर खां था मेहराब खान जोड़े जो वाह वाह अदा मेहराब ख़ुशि चाक चङो भलो खड़ड़ो ठीकु गानो मूंखे ॿुधाई कोन थो हाय हाय गानो साईं तोखे हर वार ॿुधाईंदा आहियूं राति जो बि तूं फोन कॉल कंदो हुजी कलाम ॿुधंदो हुजी अॼु ॿुधरा महिरबानी कर महिरबानी अॼु ज़रूरु ॿुधाईंदो हुजांइ वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदो हुजांइ लख कुर्ब लख थोरा साल जिते हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजे सो हाणे वरी भला अव्हांखे वठी हलंदा हुजो हिकिड़े अहिड़े भले कलाम ॾांहुं सो हिन कलाम खे अव्हां ॾिसंदा हुजो उनखां पोइ वरी साई हुजे साई खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में फ़क़ीर हाज़िर हुजे सो ही ख़ूबसूरत कलाम ॾिसंदा हुजो दफ़ो ॿीहर भलीकार अव्हां सभिनी खे जेके ॾे हुजो परॾे हुजो वाण हुजो वस्ती हुजो जिते जिते हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो पंहिंजे ॿोलीअ खे वधाईंदा हुजो तालीम में अॻभरा थींदा हुजो बालक जेको हुजनि उहे अख़बार पढ़ंदा हुजनि किताब पढ़ंदा हुजो लतीफ़ साईं खे पढ़ंदा हुजो सचल साईं खे पढ़ंदा हुजो शाह इनायत सईद खे बि पढ़ंदा हुजो सभिनी पर सुठा सुठा किताब जेके हुजनि जेके अव्हांखे हौसलो बख़्शीनि उहे अव्हां पढ़ंदा हुजो हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े सर खां था साईं सांगड़ खां ॻाल्हायां ख़ुशि आहियो ॿियो केरु सांगड़ खां था नालड़ो आहे पंहिंजो एजाज़ अली एजाज़ अली सांगड़ वारो अदा ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं ॿाहिरि हुजनि केरु लॻो पिया साईं तव्हां ख़ुशि आहियो साईं सभु ख़ैरु लॻो पियो हुजे प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो कीअं हुजे सांगड़ जी मौसम इहो बि हाल अहिवाल ॿुधाईंदा हुजो माशाअल्लाह ज़बरदस्त फौजिया कलाम तव्हां ॿुधायो मूंखे फौज़िया जो कलाम न वाजो अॼु अव्हांखे फौज़िया जो ज़रूरु रंग ॾेखारींदा हुजूं ॿुधाईंदा बि हुजूं अधे बि हिकिड़े सवेल फरमाइश कई हुजे त फौज़िया सुमरो सो वाह फौज़िया जो बि आवाज़ु कमाल हुजे साईं फौज़िया सुमरो अॼु बि माण्हुनि जे दिलनि में बाबा ईअं गर्व कयो वेठी हुजे सो हुन आवाज़ जा वॾा परस्तार हुजनि हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था मोहम्मद उर्स भट्टी करमपुर से वञे साईं भट्टी साहब ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं ॿाहिरि अल्हम्दुलिल्लाह दुआ आहे साईं तव्हां ख़ुशि आहियो रामो आदि राधा कांतीअ जे नज़र अब आयो रुसी ॻोठ वई हुजे सो मूं चयो हाणे कल्ह बि घणेई परचा हुजे पर मूं चयो अॼु अव्हां सां हाल वाल करे पोइ वरी वञी को परचा वठी ईंदो हुजांसि पोइ इहा ॻाल्हि वरी अॼु मूंखे तव्हां सां करणु पइजी वई हुजे अच्छा बसि पोइ इहो ॾिसां घर में कंहिंखे बि अॼुकल्ह कावड़ अहिड़ी हुजे जो थोरी कद ड्रूं माइटनि में हाणे मर्द वरी परचाइण लाइ वरी किराया भाड़ा करे वञे इहो बि मुंहिंजो हाल हुजे वो तव्हां जहिड़े मुड़ुस सां कावड़ थी करे
बस पोइ ने करो को दिलो बि पाण न भरे मूं दिलो पाण भरण लाइ कयो दिलो भॼी पियो हुजे हाणे हुन सां कारज हुजे त दुनिया छा चवंदी हुजे मूंखे दिलो हयो हुजे रामण अच्छा हाणे त ॻाल्हि मां ॻाल्हि करण त असां वटि आम थी वियो हुजे न हा ॻाल्हि मां ॻाल्हि अची वञे पर हाणे कावड़ न करणु घुरिजे राधा खे ऐं तव्हां जहिड़े मुल्क सां कावड़ अजाई आहे बसि पोइ हाणे चवंदा आहियो रुगो मर्द सम्झंदो हुजे की जनानीअ खे बि त कुझु त सम्झणु खपंदो हुजे पंहिंजे मर्द खे बाक़ाइदे सम्झणु घुरिजे हा न साईं चवंदा हुजे न भाउ अहिड़ो को माण्हूअ में कहिड़ियूं चङायूं हुजनि भला रुगो मुंहिंजी कावड़ खे बि न मुंहिंजे सुठा आहिनि खे बि त ॾिसंदी हुजे भला इहा त सम्झे त मर्द खे केॾी महिल नेरनि ॾियणी हुजे 24 कलाक भाउ अंग ते खयो बीठी हुजे जेॾी महिल ॾिस विड़ी पवंदी हुजे मुंहुं चइबो आहे विढ़ंदी भली हुजे पर असां बि निभाइण वारा हुजूं वाह 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 हाणे हिकिड़ो अर्ज़ु आहे जी अदा इहो असांखे सोबत फ़क़ीर जो कलाम ॿुधायो आवाज़ आशिक़ हज़ारे आहिनि असांजी यारी क़बूल पवे सल बसि इहा असां ते महिरबानी कयो ॿियो ख़ैरु हुजे पंहिंजो हाल अहिवाल त ॾिनो ई न हुजे रुगो मूंखां हाल अहिवाल वरितो हुजे इहा मूंखे ख़ुशी थी हुजे यार हाल अवां पुछंदा हुजो ॿाहिरि हा पंहिंजो ख़ैरु लॻो पियो आहे मां रिटायर हिते थी आहियां साईं वाह 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 माना इहो मूं वरी सम्झो त झटिपटि रिटायरमेंट करे छॾियां त मुंहिंजो फ़ैसिलो त कंदा हुजो हा तव्हांजो फ़ैसिलो कंदासीं हाज़िर 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 कुर्ब क़िबला आबाद हुजो वॾी महिरबानी जे लख थोरा सो साईं साहब हुजनि रिटायर हुजनि जवानीअ में अलाए हिननि साहबनि बि मुल्क खे को अलाए कीअं वॼायो हुजे अब असीं त चवंदा माण्हू मुद मौसम कमु हिमत वक़्त में पंहिंजो नालो पैदा कंदा हुजो सुठा कम कंदा हुजो अहिड़ा कम करो जो यादि बि माण्हू रखंदा हुजनि इंसानु हुजे इंसान खां 4 ग़लतियूं ज़रूरु थियनि पर 4 कम बि इंसान जा अहिड़ा हुजनि जेके हुनखे तोरे सफ़ा ऐं तयारु करे छॾींदा हुजनि सो माण्हू जेके कम कंदा हुजनि उन्हनि खां ग़लतियूं बि थींदियूं हुजनि पर ग़लतियुनि खे छॾे करे वरी माण्हू खे अॻिते बि वधणु हुजे पर हिकिड़ा माण्हू नुस्कान में वीचारा वरी उथी न सघंदा हुजनि ज़िंदगीअ में इहो नफ़ो नुस्कान ज़रूरी हुजे पर सुठे जी उमेद रखंदो हुजे ईंदड़ वक़्तु भलो हुजे ईंदड़ वक़्तु सुठो हुजे जनानी कारिजी वई हुजे बाबा मूंखे ख़बर हुजे त ॻाल्हाइणो छा हुजे घड़ीअ में वरी खीर खंडु थी वञूं इन खां पोइ माण्हू कावड़ छो करे पर चवंदा आहिनि त इन ॻाल्हि खे सम्झणु खपंदो हुजे सो रुसणु त सही हुजे माण्हू रुसी वञे पर परचाइण ॾांहुं बि अचे इहो कमु मूंखे अॻे हुनर कोन ईंदो हुजे भई हाणे इहो सिखी आज हुजे इहो जनानियूं भाउ रोज़ु रुसियो पोइ जे भला जे पटको लाइ बि हीअं वॾनि जे अॻियां रखिणो पवंदो हुजे ख़ैरु हुजे अब ॿ घर जो साथी घर जो भातीअ खे छॾिणो त न हुजे न असां वटि वरी लपे छॾींदा हुजनि बाबा इहो कमु सही न हुजे घर में या किथे बि दुनिया में अव्हां हुजो अव्हां सां माण्हू भले हम ख़्यालु न हुजे पर अव्हां में सख हुजे अव्हां वटि इल्मु हुजे अव्हां वटि ॾाहप जी ताक़त हुजे त कहिड़े महिल में कहिड़ी ॻाल्हि करे वरी कीअं निकिरी वञणु खपंदो हुजे जेकर ॻाल्हि खे हेॾे होॾे थी हुजे त वरी हुनखे सिधो करण ॾांहुं बि ईंदो हुजे बाक़ी 24 कलाक राधुलीअ जहिड़ो माण्हू मोह कयो वेठो हुजे पोइ कहिड़ो फ़ाइदो हलो हेलो हलो बाबा केरु कहिड़े शहर खां था जटाबाद ॻोठ गुलाम मची जटाबाद खां जटाबाद सिंध खां ॻोठ गुलाम मची कोटिया रोड कोटा रोड हा जटाबाद जेकबाबाद मूं तो यार जेटाबाद वरी केॾा जेकबाद खां भली करे आयो हुजे मुंहिंजा भाउ नालो छा हुजे डॉक्टर शौकत अली शेख डॉक्टर शौकत अली शेख डॉक्टर साहब ख़ुशि चाक चङो भलो छा जा डाक्टर हुजो सभु ख़ैर लॻा पिया ठीकु ठाक तव्हांजे प्रोग्राम में राधा नज़र न ईंदी हुजे बसि पोइ ॾाढो सुलेमान शाह जो हो सुलेमान शाह ॿुधायो वञे हा ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं पर अव्हां कीअं माण्हुनि जो ख़्यालु बि रखंदा आहियो को तालीम जा डॉक्टर हुजो या सिहत जा डॉक्टर सेहत जा डॉक्टर साईं सेहत जा डॉक्टर टीबी किलो जो ज़्यादा टीबी किलो सेहत फाको वाह 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 भई राधुल जो इहो चढ़ी वेंदो हुजे ब्लड प्रेशर इन खां छा कंदो हुजां असांजा ॿिया दोस्त बि आहिनि साईं नाला खणंदो शेख हाओ हाजी आशिक अली नूर मोहम्मद कलंदर भाई शेख
वरी महिरबानी सभिनी खे सलाम वरी महिरबानी लख थोरा सो हाणे डॉक्टर साहब त खिलंदो जे असां वटि हे जनानी रोज़ ब्लड प्रेशर मथे थी जो हिनखे हेठि को पाणी बि पीआरींदो हुजांसि कचहरी बि कंदो हुजांसि सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हुजांसि अमुन जी ॻाल्हि कंदो हुजांसि कमु अवल सवल घुमाए वेंदो हुजां अहिड़ो घरड़ो भलड़ो हयो वेठो हुजां पोइ बि मां जनानी ना ख़ुशि हुजे पोइ बसि पोइ ओ जहर खे बि जम जम करे पी ॾिठोसीं बाबा असां त ज़हर खे ज़म करियो पियो ऐं वेठा हुजूं ॾाढा ख़ुशि लॻा पर हाणे वरी अव्हांखे वठी हलंदा हुजूं फरमाइशूं पर हिकिड़ी फोन कॉल हलो 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 वाह जी जी अबा केरु कहिड़े शहर खां बा अदा टीवी जो आवाज़ बंदि कंदा हुजो अदा टीवी जो आवाज़ बंदि कंदो हुजे त हिक ॿिए सां हाल वाल करे सघंदा हुजूं ॿीहर फोन कॉल करे हाल वाल पर इहो टीवी जो आवाज़ बंदि करे छॾींदो हुजे त हिक ॿिए सां हाल वाल करे वठंदा हुजूं अव्हांखे वठी हलंदो आहियां फौजिया सुमरो जो सहरो हुजे सो ॿधी मोड़ साईं मोड़ जॾहिं ॿधे ऐं दुल सरनाए वॼे पोइ आयल महिमान पोइ घर जा भाती उहे कीअं ख़ुशि हुजनि इहो वरी महिराण टीवीअ जे सहरनि में अव्हांखे रंग नज़र अचनि बाक़ी अव्हां ॿहिराड़ीअ जूं शादियूं घुमी ॾिसंदा हुजो शादियूं खाईंदा पीअंदा हुजो वरी जहिड़ा रंग अव्हां ॾेह में परॾेह में वेठा रंग ॾिसणा हुजनि त पोइ महिराण टीवी जा सहरा ॾिसंदा सो फौजिया सुमरो जो हीउ ख़ूबसूरत सहरो अव्हांजे नाम मुंहिंजे हथ जो रुमाल है मुंहिंजे हथ जो रुमाल ॿिए कंहिंखे न ॾिजांइ हाय मुंहिंजे हथ जो रुमाल मुंहिंजे हथ जो रुमाल सारे सांडे रखजांइ मुंहिंजे हथ जो रुमाल हाणे हथ जो रुमाल हुजे या कुल्हे ते रखण वारो रुमाल हुजे सभु माण्हू सारे सांडे रखे ज़िंदगी खे बि माण्हू ईअं रखे पंहिंजे घर खे बि सारे सांडे रखंदो हुजे ख़ुशियूं बि अव्हां कंदा हुजो पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ त छा हाल आहे ख़ुशि आहियो केरु मोहबतूं अव्हां जूं केरु मुंहिंजो भाउ कहिड़े शहर खां अदा ऐं सांगड़ शहर खां एजाज़ अली भेण छा हाल हुजे अदा ठीकु हुजो भेण साहिबु तबियतूं बहाल केरु लॻो पिया तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो इहो सांगड़ खां कुरकली खां सांगड़ खां हा ए सांगड़ जे पासे में कुरकली बि हुजे भाई हा हा बिल्कुलु ॿियो सांगड़ शहर ठीकु हुजे हा इहो यूसुफ वाॾो गुज़ारियो अने माना फौजिया कलाम मूंखे खपे थो हा यार यूसुफ वाॾो भलो शाइर हुजे जेको जान छॾे हुजे फौजिया जो कलाम ज़रूरु ज़रूरु हाज़िर मोहबतूं लख थोरा फौजिया जी इहा ॻाल्हि कयूं सो कलाम उन दौर में यूसुफ वाॾे जा बि वाह जा कलाम हुजनि फौजिया सुमर ॻायूं ऐं फौजिया सुमर जा शाइर बि कमाल हुजनि अली मोहम्मद उॾेराईअ जी ॻाल्हि कयूं ॿिया बि केतिरा ई शाइर हुजनि जिन जी ॻाल्हि कयूं हाय हाय सो बिलावल ओठो त अहिड़ा रंग अहिड़ा घाड़ेटा ऐं अहिड़ा वञी रंग जो लिखंदो हुजे त माण्हू चए थो ॼण हीअं हक़ीक़त लॻी पई हुजे शाइर इहे हुजनि जो पाण खे काढ़े में काढ़े उस में काढ़े करे माण्हू जेको ज़िंदगीअ जे लम्हनि में ॾुखियाईनि में इन्हनि में हुजे उन जो हाल सॼो लिखी वञे इहो बिलावल ओठो हलो हेलो साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा रियाज़ ख़ासि करे झोल मां रियाज़ ख़ासि केली झोल खां अदा ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजे चङा भला रियाज़ ख़ासि करे झोल मां वाह वाह तबियत सभिनी खे सलाम ॾींदो हुजी नओं को हाल वाल ॾींदो हुजी लख कुर्ब ख़ुशि हुजो सोभा झोल जा माण्हू सांगड़ जा माण्हू कमाल हुजनि
पर जीअं मूं चयो त शाइरीअ में बि इहे शाइर कमाल हुजनि ऐं वरी साईं जेको हुजे राशिद मोराई उनजे कलाम जा बि काफ़िया वरी अहिड़ा भला हुजनि अहिड़ी कचहरी भई उहा बि सॼी भली हुजे पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हेलो हलो बाबा केरु कहिड़े शहर खां? रोज़ीना पई ॻाल्हायां पाटी। रोज़ीना छा हाल हुजे बाबा? ठीकु हुजी चङी भली? हा हा तूं घर त वेठी धीरे जा धीरे दर बनाया। उहा कावड़जी वई हुजे न की परचाए त घर वठी ईंदी हुजी। तेज हा कावड़जी वई हुजे माइटनि ॾे। हा हा पोइ इहा त अचु त इहा परचाए त ॾे मड़े न के राधुले खे परचाए वठी ईंदी हुजी। तेज ॻोठ वई हुजे हेॾे राणो ईंदो हुजे न हिन जो भाउ जेको ॾिठो हुजे उन्हनि जे ॻोठ वई हुजे। हा हा त पोइ हाणे इहो तुंहिंजी ॻाल्हि मञींदी हुजे तुंहिंजी बि कचहरी थींदी हुजे त तुम कदम से चाहे रोज़ीना से अच्छे प्रोग्राम में ईअं जे फोन ते अचे मुंहिंजे फोनूं कयूं ॼण वठी करे चए मूंखे रामले सां ॻाल्हाइणो ई न हुजे पोइ छा करां। हा बसि पोइ तूं ईंदी हुजी त वरी हलूं हुनखे परचा वठी ईंदा हुजूं। वॾी महिरबानी हुजे लख थोरा। सो हाणे वरी साईं फरमाइश कई हुजे सो चयो हुजे सोढल फ़क़ीर सो हाणे भला अव्हांखे वरी सोढल फ़क़ीर जो कलाम था सोढल त सोढल हुजे वाह वाह पंहिंजा अहिड़ा रंग ऐं अंदाज़ छॾे वियो हुजे जो वञी थींदा हुजनि ख़ैर। सो सोढल फ़क़ीर जो आवाज़ु हुजे असांजी यारी क़बूल पवे सल इहो ॾिसंदा हुजो उनखां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदा हुजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हां सभिनी खे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो। सो अॼु त सोचो हुजे त घर में राधुलीअ जो ज़िक्र शुरू कांड इन करे कयो हुजे त राधुलीअ खे चइजे त ही घर हू घर घर त मिड़े घर हुजे पर घर जा जेके भाती हुजनि उहे घर खे ठाहींदा हुजनि। पोइ कोशिशि मूं बि वॾी कई हुजे पर पोइ हाणे वरी सोचो हुजे इहो फ़ैसिलो मूं कयो हुजे त जेके हिन प्रोग्राम जो वरी साथी हुजनि जेके अॻुवाण हुजे या हिदायतकार हुजे उहो इन कम जो वॾो माहिर हुजे। चयो जंहिं मां साहिबु आयो बलोच साहिबु इहो राधुलीअ खे परचाए वठी ईंदा हुजूं। सो बलोच साहिबु अचो त बाबा असां जेको हुजे सो शाम जो इहो गाॾीअ जो इंतज़ाम कंदा हुजूं हुन इहो स्कूटर जो मूं त भाई हिन खां भलो ॿियो कहिड़ो कमु हुजे। सो हाणे अॼु इहो तव्हां सभिनी खे वरी हिन नंढड़ीअ बि चयो हुजे वरी त आउं वेठो सोचींदो आहियां पर मूं चइबो हाणे रुॻो प्रोग्राम करे वठंदो हुजां त अॼु इहो कमु करिणो हुजे त ईंदड़ हफ़्ते वरी ईअं न हुजे सभु चवंदा हुजनि त बाबा रामले खे घर पंहिंजो हलाइण ॾांहुं न ईंदो हुजे या रामले खे इहो जेको सिस्टम हुजे हिनखे ठाहिण ॾांहुं न ईंदो हुजे माना इहो रोसामो परचाव करणु न ईंदो हुजे। सो जीअं हे अॼुकल्ह ॾिसो त इहे हलंदियूं हुजनि जहिड़नि जूं हिननि जूं ॻाल्हियूं चवनि बाबा 40 साल थी विया हुजनि फ़ैसिलो न थियो हुजे। बाबा 40 साल फ़ैसिलो न थी सघियो हुजे त माना ॾंदे आङुरियूं अची वेंदियूं हुजनि। असीं वरी चयूं बाबा अॼु जो कमु सुभाणे ते न छॾणु खपंदो हुजे। माण्हू उहे हुजनि जेके अॼु जो कमु सुभाणे ते न छॾींदा हुजनि वरी चवंदा हुजनि त घणियूं जेके मुसीबतूं या घणा जेके ख़फ़ा थींदा हुजनि उहे माण्हूअ जे पंहिंजे सुस्तीअ जे करे बि थींदा हुजनि। इहा बि हक़ीक़त हुजे जे अव्हां सुस्ती कंदा हुजो त 5 मुंझारा अव्हांखे फिरियो बीठा हुजनि पोइ तव्हांखे हालतुनि खां परे करे छॾींदा पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते। वालेकुम सलाम हुजे अदा हैदर वटि छा हाल हुजे ख़ुशि हुजे चङो भलो अल्हम्दुलिल्लाह अदा तव्हां ख़ुशी जो चाक ॿियो में ख़ैर हुजे न सभु ख़ैरु लॻो पियो हुजे अदा कीअं वक़्तु पास थींदो हुजे। न त शुक्र अल्हम्दुलिल्लाह बसि पंहिंजी रोटी सां लॻा पिया हुजे पंहिंजे धंधे में बसि अलाह जी मालिक थी आहे मज़ो लॻो पियो आहे।
फसलु खणी छॾियो हुजे, तेरो खणी छॾियो हुजे। हा फसल खणी छॾियो हुजे। वाह वाह, फसलु खणी कीअं कणिक लथी हुजे? कणिक में जे पर लथी मेरा घटि लथी ॿोरियूं घटि पर लथी 12 ॿोरियूं 13 ॿोरियूं जरे जे हिसाब सां हाणे लथी 9 ॾह 9 ॾह। पोइ माना तूं फसल ते ध्यानु न ॾींदो हुजे, माना कमु न कंदो। जेको मींहुं वसियो न मींहुं में कणिक किरी पई अन्न मारिजी वियो। माना मींहुं वसियो हुजे, कणिक किरी हुजे, इन करे नुक़सानु थियो हुजे। हा अन्न सनो थी वियो, मारिजी वियो। बसि ठीकु हुजे, सभिनी खे सलाम ॾींदो हुजे, हाफ़िज़ खे बि सलाम ॾींदो हुजे, लख कुर्ब हुजनि। सो ॾिसो त फसल जी ॻाल्हि थींदी, फसल जो बि वाह ईअं ख़्यालु करिणो हुजे जीअं माण्हू ॿार जो ख़्यालु कंदो हुजे। ऐं फसल छा, वण टिण ॿूटा तालीम, ज़िंदगीअ में हर हिकु शइ जो ख़्यालु रखणु खपंदो हुजे। सो मूं चयो हुजे त माण्हूअ खे सुस्तीअ जे करे बि 5 शयूं घेरे वेंदियूं हुजनि। पोइ 5 मसला 5 शयूं, अॼु अवां छॾे ॾिनो उहो जहिड़ो वधी हुजे, अॼु अवां छॾे ॾिनो हुजे तालीम खां पुठिते रहिजी विया हुजो, वरी ईंदड़ नसुल ताईं नुक़सानु थींदो हुजे। अॼु अवां महिनत मज़दूरी छॾे ॾींदा हुजो, अवां खां सुभाणे महिनत मज़दूरी न थींदी हुजे। अवां अॼु सहुर हासिलु न करे सघंदा हुजो, सुभाणे अहिड़ा रहंदा हुजो। अवां अॼु नसे जी थोरी चवंदा हुजो, फूकड़ी हणंदा हुजो, सुभाणे नसे में गर्क थींदा हुजो। इहो माना इहो अवां वटि ॾाहप न हुजे, जिन शइ मां वरी माण्हू जान छॾाईंदो हुजे। सुस्त ऐं काहिल वारी ज़िंदगी जेका हुजे उहा बाबा ज़िंदगी ॾाढी ॾुखी हुजे, इन करे चुस्त थींदा हुजो। तॾहिं त भिटाई साईं चयो हुजे, ततीअ थधीअ काहि, ततीअ थधीअ काहि कान्हे वेल विहण जी, मतां थिए हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो। अॼु बि घर में हिकिड़ो भाती हुजे, सुभाणे 4 भाती थींदा, ॾुखियो थी पवंदो हुजे। इन करे उथी लोच लती बुचे, माना उथ लोच, कमु कर, ज़िंदगीअ में अॻु भरो थींदो हुजे। ऐं माण्हू जेके हिकिड़े कम ते भाड़े वरी दुनिया में वेही रहंदा हुजनि, इन फसल मां थींदो हुजे सभु कुझु, इन मां फसल नंढा नंढा बि पोखणु खपंदा हुजनि, उन मां रोज़ जी अचु वञु थिए। इहो दुकान ते ॾिसो त पोइ माण्हू हिकिड़ी शइ जे बजाए 10 शयूं रखियो वेठा हुजनि। इहो छाला रखियो वेठा हुजनि त अचु वञु रहंदी हुजे, त ख़बर पवंदी हुजे त इहो दुकानु हुजे, वापार में एॾी ॾाहप हुजे। असीं त रुगो घर में हिकिड़ी जनानीअ खे रुगो परचाइण, मुंहिंजी अधु ज़िंदगी गुज़री वई हुजे त रोज़ु अॼु जनानी काढ़ी पई हुजे, ज़मानो छा चवंदो हुजे, वरी ज़माने खां लिकण जे लाइ वरी आऊं चवां त हे घर में अकेले हुजे, आऊं कीअं करां। पर जॾहिं जनानी मर्द सभु गॾिजी सरजी ज़िंदगीअ खे ॾोरींदा हुजनि त ख़ुशहाली हुजे। पोइ इहो सामान हाणे इहो को अकुलु हुजे त माण्हू काढ़जी वञे पंहिंजे मर्द खां। हाणे इन बि लॻा पिया हुजे त मां मर्द खे हेठि करां, मां मथे हुजां, वरी मर्द चए त जनानी हेठि मां मथे। बाबा इहो थोरी थींदो, ज़िंदगीअ में रुगो हिक ॿिए खे हिन छिक छिका में बि ज़िंदगी गुज़री वञे, पोइ माण्हू मथे खे हथु ॾेई वेठो हुजे। त अब असां त घणेई सम्झायो हुजे, कोशिशि कई हुजे, पर ॻाल्हि न सम्झी हुजे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? साईं मां सिकंदर कोसो डेरा अला यार झटपट खां ॻाल्हायां थो, तव्हांजो रेगुलर। वाह वाह अदा झटपट वारा, ख़ुशि चाक चङो भलो, तबियतूं ख़ैर आहे साईं, तबियत सेहत मज़े में, ॿियो ख़ैर आहे। इहे अवां जूं मोहबतूं जो झटपट खां बलोचिस्तान खां इहा हाणे असांखे मोहबत अॻे आयासीं तव्हांजा प्रोग्राम में नंबर न खणो पिया, हाणे वरी महिरबानी कयो असांजे मथां, असांजा नंबर खणो था, तव्हांजा महिरबानी। न हाणे ईअं थींदो हुजे, अवां जहिड़ा ॿाहिरि फोन कॉल कनि असांजे तव्हांजो प्रोग्राम असांखे ॾाढो वणे थो यार। मां टाइम खां वठी राति जो 11 वॻे ताईं इंतज़ारु कंदो हुउमि। हओ ॾिसो अॻे सर राति जो 11 बि हलाईंदो, यादि अथई साईं? हा हा, राति जो 10 खां इहो 11 खां 1 ताईं हल। 11 खां 1 ताईं यार। हा वाह, सॼो राति निंड फिटाए करे तुंहिंजो ॾिसूं पिया। अॼु अभी असांजो न आहे छा प्रोग्राम में भाउ? अबा उहो काढ़जी वियो हुजे माइट ॾे, हाणे परचाइण जो वेंदो हुजां। अदा पोइ तोसां वॾो वयल थी वियो हुजे। बसि पोइ तूं भाउ वेठो हुजे, माना इहा ॻाल्हि। हाणे हीअं असांखे असां जेको आहे त हाणे अभी तव्हां विढ़िया, असांजा ॿार बि असां सां विढ़ण शुरू थिया न भाउ। अब हाणे ईअं न कंदो हुजे, हिकिड़े जो भला को सिस्टम ख़राबु हुजे, सभिनी जो थोरे ख़राबु हुजे। साईं हाणे असांखे कोई प्रोग्राम में पंहिंजे में कोई कलाम सुठो ॿुधायो, तव्हांजो महिरबानी हूंदो। भलो कलाम सभिनी झटपट वारनि खे सलाम ॾींदो हुजे, ऐं मूं भाउ तां खिलंदो न हुजे, जनानी रुसी वई हुजे त आउं परचाईंदो हुजांसि। भली इहो मूं ते अवां खिलंदा हुजो, ॿिए कंहिं ते खिलंदा हुजो, हू वरी पोइ ईअं सम्झो पोइ जनानी खे चयो त हाणे तूं न ईंदी हुजे, हाणे मूं ॾे माण्हू खिलंदा हुजनि, माण्हू खिलाए छॾिया हुजनि। अदा अवां भले खिलो, पर मुंहिंजे घर जो मसइलो हुजे न, हल त मूंखे करणु खपंदो हुजे न। दुनिया में बि ईअं हुजे,
त इहे जहिड़ा झटा जिन सां थींदा हुजनि उहे मामिलो हल कंदा हुजनि न भा ॿिए खे कहिड़ो मथे में सूरु ज़ाहिर हुजे त मूंखे हूअं त कहिड़ो सवेले लोलो त न मिले पर बा चऊं त वरी बि जनानी हुजे सो जनानीअ खे परचाइण बा केरु बि रुठल हुजे हुनखे परचाए छॾींदा हुजऊं पाण वञी परचाए मथां रुठो ई न रहिजी वञे सो बेटा साईं बि चयो हुजे इन करे सो हाणे असां जेके सिंध में रहूं उहे असां ॾाह माण्हू इन करे चया वेंदा हुजूं त ॻाल्हि खे सम्झंदा हुजूं ॻाल्हि जो पेरो खणंदा हुजूं वरी हिक ॿिए खे खीर खंडु करण बि ॼाणींदा हुजूं पर जहिड़े झटे मां वरी असीं न ॼाणींदा हुजूं उहे वरी माण्हू ई ॿिया हुजनि जेके जहिड़ा झट असिरी वरी चवंदा हुजूं अमुन जी ॻाल्हि हुजे पोइ भिटाई जे बेत खे वठूं त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी बाबा दुनिया जेतिरी आहे जिथे ताईं हुजे उहा आबाद हुजे सो इन्हनि जहिड़नि झटनि में त कुझु न रखियो हुजे इल्मु हुजे भाईचारो हुजे कचहरी हुजे ॾाहा पैदा थींदा हुजनि साइंसदान पैदा थींदा हुजनि सिंधूअ जे कंधीअ ते कचहरियूं थींदियूं हुजनि वाहण वस्ती मारवड़ा झांगीड़ा सांगीड़ा थर वारा काछे वारा सभु ख़ुशि हुजनि थर वारा ॾिसो तालीम भली पढ़ाईंदा आहिनि इहे वा नौजवान वॾा तेज़ थी विया हुजनि इन्हनि खे ख़बर पइजी हला त मूंखां बि सफ़ा मूं जहिड़ा सादा हुजनि पर पढ़ाईअ में अहिड़ा तिखा हुजनि तेज़ हुजनि मां ॾिसां मूंखे ॾंदे आङुरियूं अचे मूं चयो वाह वाह चवनि भाई इहे वरी शाम जो छा कनि इहे थर जा नौजवान आवाज़ गॾु रहंदा हुजनि हिक ॿिए खे अहिड़ो साथ ॾींदा हुजनि तालीम में जे वरी वालिद साहिब वटि पैसा न हुजनि या उहो हारी हुजे ॾुखियो हुजे घर जो गुज़र बसर न हले हे सुबुह जो पढ़ंदा हुजनि शाम जो होटल ते कमु कनि मज़दूरी कनि ऐं ट्यूशन पढ़ाइनि ॿारनि खे वरी उन मां जेके जेके पैसा मिलनि उहे वरी यूनिवर्सिटियुनि जी फीस भरीनि वरी पढ़ंदा वेठा हुजनि वरी लंबर खणंदा हुजनि मूं चयो भाउ तव्हां मुंहिंजा उस्ताद बि हुजो तव्हां ॾाह तव्हां त जहिड़ा मुंहिंजा मुर्शिद हुजो यार तव्हां त मूं चयो ॻोल्हे वञी रंग खे लधो हुजे तालीम खे ॿियो मूं चयो अहिड़ा वारीअ में वेठा हुजे पर अकुल तव्हां वटि कमाल हुजे ऐं जिते वरी सावक हुजे उते वरी उन्हनि खे ॻाल्हि जी ख़बर ई न पवंदी हुजे हिमत कंदा हुजो हे ॾिसो त थर जा नौजवान कीअं पढ़ाई में होशियारु हुजनि त बाक़ी सॼी सिंध जा नौजवान ईअं करो थर बि असांजो बर बि असांजो काछो बि असांजो उत्तर बि असांजो लाड़ बि त कराची बि असांजी हुजे दुनिया हलो अदा केरु कहिड़े शहर खां था छा हाल हुजे पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो मक्सी साहब ख़ुशि हुजो चङा भला तबियत ज़रूरु ज़रूरु सभिनी दोस्तनि जूं पसंदि हुजे अॼु अवां पहिरियों दफ़ो फ़ोन कॉल कई हुजे वॾी महिरबानी हुजे लख थोरा अवां जूं मोहबतूं साल ईअं आबाद हुजनि सलामतूं हुजनि सो अॼु दोस्तनि फरमाइश कई हुजे किन जी फरमाइश पूरी थी हुजे किन जी रहिजी वई हुजे ईंदड़ हफ़्ते फरमाइश ज़रूरु पूरी कंदो हुजां दिलि सां अखियुनि सां ऐं अवां फ़ोन कॉल करे रुगो कलाम जे करे न पर दुनिया जो हाल अहिवाल ओरणु हिक ॿिए सां ॻाल्हाइण ॿोलाइण सां ख़बर पवंदी हुजे त जेको माण्हू ॻाल्हाए कहिड़े इलाइक़े में हुजे उनजी तबियत कीअं हुजे केतिरी ख़ुशहाली हुजे खिल भोग जे लाइ फ़ोन करे वठंदो हुजे हाल अहिवाल महिरानटीअ जी ॻाल्हि कंदो हुजे दुनिया जी का नई ॻाल्हि ॿुधाईंदो हुजे पंहिंजे इलाइक़े जो को बालक पढ़ी लिखी कंहिं मंज़िल ते पहुतो हुजे उनजी ॻाल्हि बि हिन प्रोग्राम में अवां करे सघंदा हुजो सो अवां मिड़ी महिरबाननि जा वॾा वड़ लख कुर्ब जिथे हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो सो हाणे अधे जन फरमाइश त कई हुजे पर जिन जी फरमाइश रहिजी वई हुजे उन्हनि खां वेंदे वेंदे साज़िया मारवी हिकिड़ो गीत भलो ॻायो हुजे त रुठाई रह न पर हुजे न साल हयाती रुठाई रह न पर हुजे न साल हयाती सो हिनखे अवां ॾिसंदा हुजो मूं फ़क़ीर खे इजाज़त ॾींदा हुजो रामण बागड़ी खे त साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो ॾे हुजो परॾे हुजो खीर खंडु हुजो इल्म में अकाबर हुजो अघ भरा थींदा हुजो सहनसी कम सिखंदा हुजो सर में सॾु हुजे असांजो साथ अव्हां सां हमेशह गॾु हुजे जीअं लतीफ़ सांजी ॿोली घणी निगहबान हुजे